بسم اللہ الرحمن الرحیم۔ البحث الثانی فی سنت رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم وہی اکثر من عدد الرمل والحصا۔ فصل فی اقسام الخبر۔ خبر رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم بمنزلۃ الکتاب فی حق لزوم العلم والعمل به، فإن من اطاعه فقد اطاع اللہ، فما مر ذکرہ من بحث الخاص والعام والمشترک والمجمل فی کتابہ فہو کذالک فی حق سنت، علی ان الشبہۃ فی باب الخبر فی ثبوتہ من رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم واتصالہ بہ، ولہذا المعنی صار الخبر علی ثلاثۃ اقسام: قسم صح من رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم وثبت منہ بلا شبہۃ وہو المتواتر، وقسم فیہ ضرب شبہۃ وہو المشہور، وقسم فیہ احتمال وشبہۃ وہو الآحاد۔ الحمدللہ کتاب اللہ جو بحث مکمل تھیو۔ اج کھان سنت رسول جو بحث ثانی شروع تھی رہیو ہے۔ سنت جی لغوی معنی ہوندی ہے عادت، طریقو۔ اصطلاح میں سنت چئبو ہے اوہے کم جیکے حضور علیہ الصلوۃ والسلام جن فرمایا ہوجن، علماء اصولین وٹ یعنی اصول فقہ میں سنت چئبو ہے حضور علیہ الصلوۃ والسلام جے قول کے، حضور علیہ الصلوۃ والسلام جے فعل کے، حضور علیہ الصلوۃ والسلام جے سکوت کے، حضور علیہ الصلوۃ والسلام جن جے سامہوں صحابن کا گال کئی ہوجے یا صحابن کو فعل کیو ہوجے حضور علیہ الصلوۃ والسلام ان جو رد نہ فرماયો ہوجے تو وہ بھی سنت میں شمار آہے۔ سو ہی جو بحث ثانی ہے وہ سنت جے بحث میں ایندو، سنت جو ان بارے میں بحث تھیندو۔ ان جے کرے مصنف علیہ رحمت فرمایو تو سنتن جو جیکو تعداد ہے وہی اکثر من عدد الرمل والحصا، یعنی کہ ایہو واری جے دانن کھان بھی گھنو ہے گنن کھان بھی ایتروں سنتوں ہیں۔ ان جو مطلب یہ نہ ہے تو مانو نے گنے نہ تھو سگے یا واری جے دانن جیترو ہے، یہ مجازن لفظ استعمال کیا ویندا ہیں۔ ان جو مطلب ہے تو منا سنتوں بے شمار ہیں، تمام گھنیوں آہن۔ ان کا بعد میں پو جو پہروں فصل بیان کیو ہے مصنف، وہ چاہے تو ہی جو فصل ہے وہ خبر جے بیان میں ہے۔ اتنے سنت لفظ ذکر نہ کی، خبر جو ذکر بیان کئی، لفظ ذکر کہیں، یہ بھی خاص عام جے طرح سا ہے۔ سنت لفظ عام ہے خبر ان میں جا ایکڑو خاص لفظ ہے سنت جو۔ خبر جو ہوندو ہے وہ حضور علیہ الصلوۃ والسلام جی قول کے شامل ہوندو ہے۔ ہانے مصنف فرمائے رہیو ہے تا سنت جو درجو کیڑو ہے، وہ بدائیں تو سنت جو درجو ہے عقیدے جے لحاظ سان عمل جے لحاظ سان وہ کتاب اللہ جے درجے وانگر ان سان برابر ہے۔ جیاں قرآن کریم تے متھاں عمل کرن ہر مسلمان جے متھاں واجب ہے، ان جے برحق ہوجن جو عقیدو رکھن واجب ہے، اہڑے طریقے سان سنت جے بھی برحق ہوجن جو عقیدو رکھن ان تے عمل کرن واجب ہے۔ ان کا بعد میں پو مصنف علیہ رحمت قرآن کریم میں جہاں دلیل ڈنا ہیں تو سنت تے عمل کرن واجب ہے، وہ ہے تو من اطاعہ فقد اطاع اللہ، جے حضور علیہ الصلوۃ والسلام جن جی اطاعت کئی انہیں اللہ تعالیٰ جی اطاعت کئی۔ تو ان آیت میں جہاں بھی محل استدلال یہ ہے تو حضور جی اطاعت اللہ جی اطاعت آہے، تو یعنی کہ اللہ تعالیٰ جی اطاعت جلا حضور جی اطاعت کرن واجب آہے، تو حضور جی کا اطاعت ہے یہ سنت ہی آہے۔ ان کا علاوہ بھی قرآن کریم جوں کھوڑ کیتروں ہی آیتوں آہن جن میں یہ ثابت تھے تو سنت تے عمل کرن واجب آہے۔ یا من یطع الرسول فقد اطاع اللہ،
ॿियो आहे क़ुरान करीम जी आयत वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। टीं आयत वमा आताकुम रसूल फखुज़ू वमा नहाकुम अन्हु फंतहु। यानी कि जेको हुज़ूर अलैहिस्सलाम जन तव्हांखे ॾियनि उनखे वठो ऐं जंहिंखां तव्हांखे रोकनि उनखां रुकिजी वञो। त इन आयत मंझां साबित थिए थो त हुज़ूर जेको तव्हांखे ॾियनि यानी इन मां मुराद सुन्नत आहे, त सुन्नत ते अमल करणु वाजिब आहे। ऐं ॿी जेका आयत आहे वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा, यानी हुज़ूर अलैहिस्सलाम जेको कुझु बि फरमाइनि था उहो वही थियल आहे, अल्लाह ताला जे तरफ़ खां ई जेको हुकुम आहे उहो फरमाइनि था। त हुज़ूर अलैहिस्सलाम जो जेको कौल आहे उहो बि सुन्नत में शामिल आहे, उन जे मथां अमल करणु वाजिब आहे। त इन्हनि आयतुनि मंझां ऐं खोड़ सारियूं हदीसूं जिन मंझां इहो साबित थिए थो त सुन्नत जेको आहे उन ते अमल करणु वाजिब आहे। उन जे लाइ मुसन्निफ़ फरमायो त दर्जे मंझे अमल जे दर्जे में ऐं एतिक़ाद जे दर्जे में सुन्नत किताबुल्लाह सां बराबरि आहे। उन खां बाद में मुसन्निफ़ फरमाए थो त जीअं असां किताबुल्लाह में पढ़ी आया हुआसीं पुठियां बहस ख़ासि आम मुश्तरक ऐं मुजमल जो, इहे सभु बहस सुन्नत मंझि बि आहिनि। इहे किताबुल्लाह मंझि कुझु अल्फाज़ ख़ासि आहिनि, कुझु आम हुया, कुझु मुश्तरक हुया, कुझु वरी मुजमल हुया। त इहे साॻा ई अल्फाज़नि जो दारोमदार सुन्नत में बि आहे, पर इन जो बहस किताबुल्लाह में पुठियां गुज़री आयो, सो उन जे करे वरी सुन्नत में उन जो दोबारा बहस न थींदो। अच्छा, वरी हिते हिकिड़ो एतिराज़ थी सघे थो, उन जो मुसन्निफ़ मुक़दर एतिराज़ जो जवाबु ॾिनो आहे। एतिराज़ इहो थी सघे थो त जेकॾहिं सुन्नत किताबुल्लाह वांगुरु आहे एतिक़ाद में ऐं अमल में, त तमामु सुन्नत खे मुतवातिर हुजणु घुरिजे हा। जीअं किताबुल्लाह जूं तमामु आयतूं मुतवातिर आहिनि, त सुन्नत बि मुतवातिर हुजे हा, मशहूर ऐं वाहिद न हुजे हा। पोइ सुन्नत जा टे क़िस्म छो आहिनि? जीअं किताबुल्लाह जो हिकु ई क़िस्म तमामु आयतूं मुतवातिर आहिनि, त सुन्नत रसूल बि सिर्फ़ु मुतवातिर हुजे हा, मशहूर ऐं वाहिद न हुजे हा। त उन जो जवाबु ॾिनो आहे मुसन्निफ़ त इहो जेको सुन्नत जा जेकी टे क़िस्म आहिनि मुतवातिर, मशहूर ऐं वाहिद, त इहे नफ़्स सुन्नत में न आहिनि पर सुन्नत जे सुबूत में आहिनि, यानी सनद जा इहे क़िस्म आहिनि। त गोया कि इहा ॻाल्हि वाक़िअतन हुज़ूर अलैहिस्सलाम जिन खां साबित बि आहे या न आहे। इहे नफ़्स सुन्नत जा क़िस्म न आहिनि पर सुन्नत जे सुबूत जा क़िस्म आहिनि, यानी जन इहा ॻाल्हि बयानु कई आहे उहे केतिरा माण्हू हुया, उनजो तादादु केतिरो हुयो, कहिड़े दौर मंझि उन्हनि जो छा हिसाबु हुयो। त इहे जेके क़िस्म आहिनि इहे सुबूत सुन्नत जा आहिनि, नफ़्स सुन्नत जा इहे क़िस्म न आहिनि। सम्झ में ॻाल्हि आई? उन खां बाद में पोइ मुसन्निफ़ फरमायो त सुन्नत जा जेके आहिनि उहे टे क़िस्म आहिनि। पहिरियों क़िस्म ख़बर मुतवातिर आहे। ख़बर मुतवातिर चइबो आहे अहिड़ी ख़बर, अहिड़ी सुन्नत, अहिड़ी हुज़ूर अलैहिस्सलाम जन जी हदीस जंहिंजा रावी टिनी ज़माननि में, यानी कि सहाबा जे ज़माने में, ताबईन जे ज़माने में ऐं तबा ताबईन जे ज़माने में एतिरा तरावी हुजनि जो उन्हनि जो कूड़ ते मुतफ़िक़ थियणु महाल हुजे, मुमकिन न हुजे। माना एतिरा ज़्यादा माण्हू हुजनि जो उहे माण्हू गॾु थियनि ऐं उन जे दरमियान का कूड़ी ॻाल्हि कई वञे त सभु मुतफ़िक़ न थियनि पर उनजा मुखालिफ़त बि उन्हनि जी कई वञे। ऐं टिनी ज़माननि मंझि इन्हनि जा रावी एतिरा हुजनि त उनखे छा चइबो आहे? हदीस मुतवातिर, ख़बर मुतवातिर। ॿियो क़िस्म आहे ख़बर मशहूर। ख़बर मशहूर चइबो आहे उनखे त सहाबा जे ज़माने में त उहा ख़बर वाहिद हुजे, यानी उन जो रावी हिकु या ॿ हुजनि, पर ताबईन ऐं तबा ताबईन जे ज़माने में उहा ख़बर मुतवातिर जी हद खे पहुची वई हुजे, यानी ताबईन जे ज़माने में उन जा एतिरा रावी हुजनि जो उन जो कूड़ ते मुतफ़िक़ थियणु महाल हुजे, ऐं तबा ताबईन जे ज़माने में उन जा एतिरा रावी हुजनि जो उन जो कूड़ ते मुतफ़िक़ थियणु महाल हुजे, पर सहाबा जे ज़माने में उन जो रावी हिकु या
ॿ हुजनि। फ़र्क़ु सम्झ में आयो न? मुतवातिर में सहाबा जे ज़माने में बि एतिरा रावी हुजनि ऐं मशहूर में सहाबा जे ज़माने में त उहा ख़बर वाहिद हुजे, पर ताबईन ऐं तबा ताबईन जे ज़माने में उहा ख़बर फैलिजी वई हुजे, मुतवातिर थी वई हुजे। ठीकु आहे। टियों आहे ख़बर आहाद, ख़बर वाहिद। ख़बर वाहिद जेको आहे उहा टिनी ज़माननि मंझि उन जो रावी हिकु या ॿ हूंदा आहिनि, उन खां उन जो तइदादु रावियुनि जो तइदादु ज़्यादा न हूंदो आहे। उनजे करे इनखे ख़बर वाहिद बि। उन खां पोइ मुसन्निफ़ फरमायो त जेको ख़बर मुतवातिर हूंदी आहे उन में को बि उनजे सुबूत में एतमाल बि नाहे हूंदो ऐं उन में को शुबह बि नाहे हूंदो। पर जेका ख़बर मशहूर हूंदी आहे उन में एहतमाल त नाहे हूंदो। एहतमाल माना को रावी उनजो कूड़ो हुजे, अहिड़ो को बि उन में एहतमाल नाहे हूंदो, पर शुबह उन में हूंदो आहे ख़बर मशहूर में। ऐं जेका ख़बर वाहिद आहे उन में एहतमाल बि हूंदो आहे ऐं उन में शुबह बि हूंदो आहे। एहतमाल जो मतिलबु इहो आहे त उन के जेके रावियुनि जन रिवायत कयो आहे, थी सघे थो उन्हनि मंझां को कंहिं रावी में किज़्ब जो शक या गुमान हुजे। उन खां पोइ मुसन्निफ़ अलैहि रहमत मुतवातिर जा मिसाल बयानु कया आहिनि। मुतवातिर जो जेको पहिरियों मिसाल आहे उहो आहे नक़ुल क़ुरान, क़ुरान करीम जो नक़ुल, क़ुरान करीम जो मुंतकिल थियणु। क़ुरान करीम हर ज़माने में क़ुरान करीम जा नाक़िल हाफ़िज़ एतिरा आहिनि जो उन्हनि जो कूड़ ते मुतफ़िक़ थियणु महाल आहे, नामुमकिन आहे। इन थी सघे थो त कुझु हाफ़िज़ गॾु थी करे के अल्फाज़ क़ुरान शरीफ़ में वधाइनि या कुझु माण्हू गॾु थी करे के अल्फाज़ कढनि, पोइ उहे कढी सघनि। इन थी सघंदो, मुमकिन आहे इन। जेकॾहिं कोई शख़्स इहा करणु चाहींदा त ॿिया उनजी मुखालफ़त कंदा, उहे इन मंझि का बि ख़राबी करण में मुतफ़िक़ न थींदा। ॿियो मिसाल मुसन्निफ़ बयानु कयो आहे आदादुर रकात, निमाज़ुनि जी रकातुनि जो तइदादु। निमाज़ जे रकातुनि जो तइदादु हर ज़माने में मुतफ़िक़ रहियो आहे। हर ज़माने में तइदादु ॿुधाईंदड़ एतिरा माण्हू आहिनि जो उन्हनि में केर बि कमी पेशी करे नथो सघे। इहा ख़बर आहे त फजर जूं रकातूं घणियूं आहिनि, ज़ुहर जूं केतिरियूं आहिनि, असुर जूं केतिरियूं आहिनि, मग़रिब जूं केतिरियूं आहिनि, इशा जूं केतिरियूं रकातूं आहिनि। तइदाद रकात जेको आहे इहो ख़बर आहे, इहो मुतवातिर आहे। उन खां पोइ वरी टियों मिसाल बयानु कयो अथई मक़ादीर ज़कात, ज़कात जो अंदाज़ो, निसाब ज़कात। त सोन ते ज़कात केतिरी ॾियणी आहे, चांदीअ ते ज़कात केतिरी ॾियणी आहे, जानवरनि ते ज़कात केतिरी ॾियणी आहे। इहो ज़कात जो जेको निसाब आहे उहो बि हर ज़माने में मुतवातिर तरीक़े सां बयानु थियल आहे। इन मंझि को बि एहतमाल, को बि शुबह नाहे। अच्छा, उन खां बाद में पोइ इहो थी सघे थो त केरु शख़्स चवे त हीअ त ख़बर मुतवातिर जा मिसाल न आहिनि। ख़बर मुतवातिर त उहो आहे जेको सुन्नत रसूल हुजे। नक़ुल क़ुरान या तइदाद रकात या वरी ज़कात जो जेको निसाब आहे, त इहे जेके आहिनि इहे ख़बर मुतवातिर जा मिसाल न आहिनि, पर इहे नफ़्स मुतवातिर जा मिसाल आहिनि। सम्झ में ॻाल्हि अचे थी न? यानी मुतवातिर तरीक़े सां का शइ मुंतकिल थी हुजे उन जा मिसाल आहिनि। ख़बर मुतवातिर जे बारे में वरी इख़्तिलाफ़ आहे मुहद्दिसिन जो। बाद चवनि था त ख़बर अहिड़नि शर्तनि सां ख़बर मुतवातिर का आहे ई कान। बाद वरी चवनि था त ख़बर मुतवातिर आहे, उहे मिसाल बयानु कनि था। इन्नमल आमाल बिन्नियात, इहा हदीस ख़बर मुतवातिर आहे। मन कज़्ज़ब अलैया मुतामिदन, इहा हदीस बि ख़बर मुतवातिर आहे। उन खां अलावा बि कुझु हदीसूं बयानु कंदा आहिनि जेकी मुतवातिर जे शराइत में अचनि थियूं। इन में इख़्तिलाफ़ हुजण जे करे मुसन्निफ़ मुतवातिर जी का हदीस कोन बयानु कई आहे, नफ़्स मुतवातिर जा मिसाल बयानु कया आहिनि। उन खां पोइ वरी ख़बर मशहूर तारीफ़ त थी वई, सम्झ में आई न? उन खां पोइ ख़बर मशहूर जो मिसाल बयानु कयो अथई। ख़बर मशहूर जो मिसाल आहे मोज़न ते मसह करण वारी हदीस। हदीस आहे न त मोज़न ते मसह करणी आहिनि। जेकॾहिं कंहिं शख़्स खे मोज़ा पातल आहिनि
त उनखे मोज़नि खे लाहिण जी ज़रूरत नाहे, पेरनि धोइण जी ज़रूरत नाहे, पर उनजे मथां मसह करे। त मोज़नि जी जेका मसह जेका साबित आहे उहा हदीस मशहूर मां साबित आहे। ऐं ज़ानीअ खे रजम करण वारी जेका हद आहे उहा बि ख़बर मशहूर मां साबित आहे। उन खां बाद में पोइ मुसनफ़ वरी फरमायो आहे त ख़बर मुतवातिर जेका आहे उहा इल्म क़तईअ खे वाजिब कंदी आहे, यानी कि उन जे मथां यकीन रखणु इहो क़तई ॻाल्हि आहे ऐं उनखे रद्द करणु कुफ़र आहे। अगरि जेकॾहिं कंहिं शख़्स ख़बर मुतवातिर जो इनकार कयो त इनकार कंदड़ काफ़िर थी वेंदो, पंहिंजे ईमान मञा उहो ख़ारिज थी वेंदो। उनजे मथां यकीन रखणु, अक़ीदो रखणु वाजिब आहे। ऐं मशहूर ख़बर जेका आहे उन मञा जेको इल्मु हासिल थींदो आहे उहो मुतमइन थियण वारो इल्मु हूंदो आहे ऐं उन जो इनकार कंदड़ बिदअती हूंदो आहे। इन मंझि कंहिं बि उलमा जो इख़्तिलाफ़ नाहे ख़बर मशहूर ऐं ख़बर मुतवातिर जे मथां एतिक़ाद ते। सभई मुतफ़िक़ आहिनि त ख़बर मुतवातिर जो मुनकिर काफ़िर आहे ऐं ख़बर मशहूर जो मुनकिर बिदअती आहे। बाक़ी ख़बर वाहिद जे बारे में इख़्तिलाफ़ आहे, पोइ ख़बर वाहिद जो बहस इंशा अल्लाह ताला सुभाणे ॿिए सबक़ में पढ़ंदासीं। ठीकु आहे। तर्जुमो बहस सानी, ॿियो बहस सुन्नत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में आहे। वही अक्सर मिन अदद रमल, ऐं इहे सुन्नतूं ज़्यादा आहिनि वारीअ जे दाणनि खां, वल हसा ऐं ॻणण खां, यानी एतिरियूं बेशुमार आहिनि। पहिरियों फ़सल ख़बर जे क़िस्मनि में आहे। ख़बर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका ख़बर आहे, जेका हदीस आहे, उहा बि मंज़िलतिल किताब, किताबुल्लाह वांगुरु आहे, इल्म जे लाज़िम थियण जे हक़ में ऐं अमल करण में। इन्हीअ ते पोइ बेशक जंहिं शख़्स उन जी इताअत कई, यानी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी इताअत कई, पोइ बेशक उन अल्लाह ताला जी इताअत कई। ऐं जेको पोइ ते गुज़री आयो आहे ज़िक्र उनजो ख़ासि, आम, मुश्तरक ऐं मुजमल जो किताबुल्लाह में, पोइ उहो बि अहिड़ी तरह आहे सुन्नत जे हक़ में। यानी कि सुन्नत में बि ख़ासि, आम, मुश्तरक, मुअव्वल जो बहस आहे। उहे साॻियूं तारीफ़ूं सुन्नत में बि जारी थींदियूं, साॻा ई शराइत सुन्नत में बि जारी थींदा। उनजे करे उनखे दोबारा ज़िक्र न कयो थी। मगर बेशक जेको शुबह आहे ख़बर जे बाब में, उहो उनजे साबित हुजण जे बारे में आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खां। जेको मुक़दर सवाल ज़िक्र कयो हो, इन अल्फाज़नि में उनजो जवाब बयानु कई। फी बाबिल ख़बर फी सुबूती मिन रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व इत्तिसालहु, ऐं उनजो मुत्तसिल हुजण इन्हीअ सां। ऐं इन्हीअ माना जे करे थींदी ख़बर टिनि क़िस्मनि ते। क़िस्म पहिरियों उहो आहे त सही हुजे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खां ऐं साबित हुजे उन्हीअ खां बग़ैर शुबह जे, उहो मुतवातिर आहे। ऐं क़िस्म ॿियो उन में आहे त ज़रब शुबह, त शुबह जो को क़िस्म हुजे उन में, उहो मशहूर आहे। ऐं ख़बर जो टियों क़िस्म उन में एहतमाल आहे ऐं शुबह आहे, ऐं उहो ख़बर वाहिद आहे। पोइ मुतवातिर उहो आहे जो नकुल करे उन खे उहा जमात जो न तसवुरु कयो वञे, मुतफ़िक़ थियण उन्हनि जो कूड़ ते, वास्ते कसीर तादाद हुजण उन्हनि जो, ऐं मिलण इन्हीअ सां अहिड़ी तरह मिसाल उन जा नकुल थियणु क़ुरान करीम जो, ऐं तादाद रकातुनि जो, ऐं ज़कात जो निसाब। ऐं मशहूर उहो आहे त उनजो अव्वल मिसल ख़बर वाहिद वांगुरु हुजे, पोइ मशहूर थी हुजे उहा ॿिए ज़माने में ऐं टे ज़माने में, ऐं मिली हुजे उन सां उम्मत क़बूल करण ते, पोइ थी पवंदो उहो मिसल मुतवातिर जे हता जो मिले उहा हदीस तोखे। ऐं अहिड़ी तरह मिसाल हदीस मसह करणु मोज़न ते, ऐं रजम करणु ज़िना जे बाब मंझि,
पोइ मुतवातिर जेको आहे उहो वाजिब थो करे इल्मु क़तई खे हूंदो उन जो रद्द करणु कुफ़ुर, ऐं मशहूर जेको आहे उहो वाजिब थो करे इल्मु मुतमइन वारे खे ऐं हूंदो रद्द करणु उन जो बिदअती। नाहे इख़्तिलाफ़ उलमान जे दरमियान अमल जे लाज़िम करण में इन्हनि ॿिन्हिनि ते, बेशक कलाम आहे ख़बर वाहिद में।